बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व फसाहतुल मुतकल्लिम मलकतुन यक्तदिरु बिहा अला तअबीर। हिन इबारत में साहिब किताब फसाहत मुतकल्लिम जी तारीफ़ करे रहियो आहे। तो फसाहत मुतकल्लिम छा खे चइबो आहे? पुठियां तव्हां फसाहत कलमा जी तारीफ़ पढ़ी आहियो, उनजी वरी केतिरा क़िस्म हुया, उनजी वज़ाहत, वरी फसाहत कलाम जी तारीफ़ ऐं उन में केतिरा फसाहत कलाम जे लाइ कहिड़ियूं शयूं लाज़िम हुयूं, उन सभिनि जी तारीफ़ मिसाल सभु कुझु थी आयो। हिन इबारत में वरी आख़िरी रहे पियो फसाहत मुतकल्लिम। ये फसाहत मुतकल्लिम खे साहिब किताब बयान करे रहियो आहे त फसाहत मुतकल्लिम छा खे चइबो आहे। फसाहत मुतकल्लिम जी तारीफ़ कंदे साहिब किताब फरमाए थो त फसाहत मुतकल्लिम इहो मलकतुन इहो हिकु अहिड़ो मलको आहे, हिकु अहिड़ो रासिख़ आहे। यक़्तदिरु बिहा अला तअबीर अनिल मक़सूद बिकलामिन फसीहिन, जेको कुदरत रखंदो आहे इन जे ज़रिए, इन फसाहत मुतकल्लिम जे फसाहत जे ज़रिए फसीह कलाम सां पंहिंजे मक़सूद खे ताबीर करण ते। फसाहत मुतकल्लिम जी तारीफ़ इहा आहे त फसाहत मुतकल्लिम इहा हिकु अहिड़ो मलको आहे, हिकु अहिड़ी वस्फ़ आहे जेका मुतकल्लिम जे अंदरि जॾहिं मौजूदु हूंदी आहे त मुतकल्लिम माफ़िज़ ज़मीर जेको उनजे अंदरि जेको आहे उनखे अगरि इज़हार करणु चाहे, उनखे अगरि बयानु करणु चाहे त उनखे इहा कुदरत हूंदी आहे त उनखे उहो फसाहत वारे तरीक़े सां बयानु करे सघे। यानी उन वटि अहिड़ो हुनुर हूंदो आहे, उन वटि अहिड़ो इहो तरीक़ो मौजूदु हूंदो आहे त उहो जंहिं बि शइ खे बयानु करणु चाहे त फ़सीह अंदाज़ में उहो बयानु करे सघे थो। अगरि कंहिंजी मदह करणु चाहे त अहिड़े फ़सीह अंदाज़ में उनजी मदह कंदो, उनजी तारीफ़ कंदो जो वाह वाह थी वञे। अगरि उनजी मुज़म्मत करणु चाहे त वरी अहिड़े फ़सीह अंदाज़ में मुज़म्मत कंदो जो उनखे बिल्कुलु हिकिड़ो मुज़म्मम शख़्स बयानु कंदो। अगरि कंहिं सां कलाम कंदो त उनखे अहिड़े फ़सीह अंदाज़ में कलाम करे वेंदो जो उनजी हर कोई वाह वाह कंदो। त यानी कि फसाहत मुतकल्लिम छा खे चइबो त हिकिड़ो फसाहत मुतकल्लिम यानी मुतकल्लिम जे अंदरि हिकु हिकिड़ो मलको हूंदो आहे, अहिड़ो हिकिड़ो उन वटि अहिड़ो इहो इल्मु मौजूदु हूंदो आहे, अहिड़ी फसाहत मौजूदु हूंदी आहे त पंहिंजे माफ़िज़ ज़मीर खे उहो फ़सीह अंदाज़ सां बयानु करण जी सलाहियत रखंदो आहे। फ़ी आई ग़र्ज़िन कान, जहिड़े बि मक़सद में हुजे। अच्छा, हिते चई यक़्तदिर, उहो कुदरत रखंदो आहे, यानी उन में इहा सलाहियत मौजूदु हूंदी आहे त अगरि उहो पंहिंजी ॻाल्हि खे बयानु करणु चाहे त उहो फसाहत सां बयानु करे सघे थो। पोइ चाहे बयानु करे या पर उन में इहा सलाहियत मौजूदु हूंदी आहे। फ़ी आई ग़र्ज़िन कान, यानी हर मक़सद में उहो अगरि मदह करणु चाहे त मदह बि फसीह करे, अगरि मुज़म्मत करणु चाहे त मुज़म्मत बि फसीह करे, अगरि उहो कंहिं गबी सां ॻाल्हाए बि फसीह अंदाज़ में ॻाल्हाए, अगरि कंहिं ज़की शख़्स सां ॻाल्हाए बि फसीह अंदाज़ में ॻाल्हाए। इन न त सिर्फ़ु मदह उहो भली करे, बाक़ी मुज़म्मत करण जो उन वटि उन में सलाहियत ई न हुजे, या उहो कंहिं गबी शख़्स खे सां त फसीह अंदाज़ में ॻाल्हाए सघे थो पर कंहिं ज़की जे साम्हूं उहो ॻाल्हाइण खां महरूम हुजे। त इन न हर जॻह ते, हर मक़सद में जॾहिं उहो फ़सीह कलाम कंदो त पोइ असां चवंदासीं इहो मुतकल्लिम फ़सीह आहे। उन खां बाद में साहिब किताब बलागत जे तरफ़ अची रहियो आहे। वल बलागत फिल लुगत अल वसूल वल इंतिहा। बलागत जी लुग़वी मानाऊं ॿ आहिनि, हिकिड़ो वसूल पहुचणु, ॿियो इंतिहा ख़तमु करणु। युकाल बलागत जूं ॿ लुग़वी मानाऊं आहिनि, हिकिड़ो बलागत वसूल जी माना में ईंदी आहे, ॿियो बलागत इंतिहा जी माना में बि ईंदी आहे। कॾहिं बलागत वसूल जी माना में ईंदी, कॾहिं बलागत इंतिहा जी माना में ईंदी। मिसाल इन जा, बलग फुलानुन मुरादहू, पहुतो फलाणो शख़्स पंहिंजी
मुराद खे। हिते बलग बेमाना वसल जे आहे, त उहो उन शख़्स पंहिंजी मुराद हासिल कई, उहो शख़्स पंहिंजी मुराद ते पहुतो। इज़ा वसल इलैहि, जंहिं वक़्तु उहो उन जी तरफ़ पहुची वञे पंहिंजी मुराद खे। ऐं ॿियो चयो वेंदो आहे बलगर रक़बुल मदीनत, पहुतो काफ़िलो शहर में। जॾहिं काफ़िलो शहर जे अंदरि पहुची ऐं उहो पंहिंजे सफ़र ते इख़्तिताम कंदो आहे, पंहिंजो सफ़र मुकमिल कंदो आहे, त पोइ उन वक़्तु चयो वेंदो आहे बलगर रक़बुल मदीना, काफ़िलो शहर में पहुची वियो आहे। त हिते बलग जी माना बेमाना इंतहा जे आहे। इज़ा इंतहा इलैहा, जंहिं वक़्तु उहो काफ़िलो उते रुकिजी वञे, पहुची वञे, पंहिंजो सफ़र मुकमिल करे। इहा थी बलागत जी लुग़वी माना। बलागत जी इस्तिलाही माना छा आहे? तक़अ फ़िल इस्तिलाह वस्फ़न लिल कलाम वल मुतकल्लिम। बलागत जीअं फ़साहत जी लुग़वी माना करण खां बाद में पोइ वरी फ़साहत जी तक़सीम कई हुई, त फ़साहत कलमा बि हूंदी आहे, फ़साहत कलाम बि हूंदी आहे, फ़साहत मुतकल्लिम, पोइ वरी हर हिक जी तारीफ़। अहिड़े तरीक़े सां बलागत जी हाणे तक़सीम करे रहियो आहे, त कॾहिं बलागत कलाम जे लाइ वस्फ़ थींदी आहे, यानी कॾहिं कलाम मुतसिफ़ हूंदो आहे बलागत सां, कॾहिं वरी मुतकल्लिम बलागत सां मुतसिफ़ हूंदो आहे। यानी कि कॾहिं बलागत कलाम हूंदो ऐं बलागत मुतकल्लिम हूंदो, बलागत कलमा न थींदो। बलागत कलाम छा आहे? फ़बलागतुल कलाम मुताबिक़तुहु लिमुक़्तज़ल हाल मअ फ़साहतिही। बलागत कलाम जी तारीफ़ में ॿुधाई त ॿ शयूं शर्त हुन बलागत कलाम जे लाइ। कहिड़ियूं? मुताबिक़तुहु लिमुक़्तज़ल हाल मअ फ़साहतिही। तवज्जो हेॾां, बलागत कलाम छाखे चवंदासीं? जेको मुक़्तज़ाए हाल जे मुताबिक़ हुजे, मअ फ़साहतिही, फ़सीह हुजण सां गॾु। बलागत कलाम, कलाम खे बलीग असां उन वक़्तु चवंदासीं जॾहिं उहो कलाम मुक़्तज़ाए हाल जे मुताबिक़ हुजे ऐं उहो कलाम फ़सीह बि हुजे। मुक़्तज़ाए हाल छा आहे? अॻियां सम्झायो त इहा ॻाल्हि ज़हन नशीन थी वेंदी, सम्झ में अची वेंदी। सिर्फ़ु एतिरो सम्झो त मुक़्तज़ाए हाल जे मुताबिक़ हुजे ऐं उहो कलाम फ़सीह बि हुजे। कलाम मुक़्तज़ाए हाल जे मुताबिक़ हुजे, यानी कलाम बलीग थियण जे लाइ तवज्जो हेॾां कयो, टे शयूं ज़रूरी हूंदियूं आहिनि। कहिड़ियूं शयूं ज़रूरी हूंदियूं आहिनि? मुक़्तज़ाए हाल जे मुताबिक़ हुजे इन जे लाइ। हिकु हूंदो आहे हाल, ॿियो हूंदो आहे मुक़्तज़ाए हाल, टियों हूंदो आहे मुताबिक़ मुक़्तज़ाए हाल। घणियूं शयूं थियूं? टे शयूं। कहिड़ियूं? हिकु हाल, ॿियो टियों मुताबिक़त मुक़्तज़ाए हाल। इन टिनी शयुनि जी तारीफ़ ज़िक्र थियल आहे किताब में। हाल छा आहे? हाल खे मक़ाम बि चयो वेंदो आहे। हाल हिकु अहिड़ी हालत आहे, अहिड़ी वस्फ़ आहे, हिकु अहिड़ी ख़ुसूसियत आहे जंहिंजो मुतकल्लिम खे एतिबार करणो पवंदो आहे। मुक़्तज़ाए हाल, त जंहिं हाल जो उनखे एतिबार कयो, उहा हालत, उहा वस्फ़ जेका आहे, उहा कहिड़ी शइ खे चाहे थी, जंहिं शइ खे उहा हालत चाहींदी हुजे उनखे मुक़्तज़ाए हाल चइबो आहे। ऐं मुक़्तज़ाए हाल जंहिंखे चाहे थो उन जे मुताबिक़ कलाम करणु, इनखे चइबो आहे मुताबिक़त मुक़्तज़ाए हाल। हाणे मिसाल ॾियांव थो त मिसाल में तव्हां इन ॻाल्हि खे सम्झी वेंदो। मिसाल, हिकिड़ो शख़्स आहे, उहो कंहिंजी तारीफ़ करे थो, त तारीफ़ करणु इहो हाल आहे। तारीफ़ करणु या मुज़म्मत करणु इहो हाल आहे। हाणे तारीफ़ जॾहिं कई वेंदी आहे त तारीफ़ इहो चाहींदी आहे त तारीफ़ में ड्रैग कई वञे, उन में गुलब कयो वञे, उन में ज़्यादती कई वञे, हीउ हेतिरो भलो आहे, हेतिरो भलो आहे, हेतिरो भलो आहे, इन में हीअ ख़ूबी आहे, हीअ ख़ूबी आहे। त तारीफ़ तॾहिं बहितर थींदी आहे जॾहिं उन में गुलब कयो वञे। त मदह इहो हाल आहे,
इहो हाल छाखे थो चाहे? ड्रैग खे। त तारीफ़ में ड्रैग करणु इहो मुक्तज़ाए हाल आहे। ड्रैग खे चाहे थो त ड्रैग इहो मुक्तज़ाए हाल आहे। पोइ जॾहिं तारीफ़ कंदड़ पंहिंजे कलाम में गुलव कंदो, इतनाब कंदो, ड्रैग कंदो, ड्रैग जे मुताबिक़ उन जी तारीफ़ कंदो, त पोइ इनखे चवंदासीं इहो मुताबिक़ मुक्तज़ाए हाल आहे। ठीकु आहे। मदह जेका थी उहा थी हाल। मदह चाहे थी ड्रैग खे, त ड्रैग खे चाहिणु इहो थियो मुक्तज़ाए, ऐं ड्रैग करणु इहो थियो। अहिड़े तरीक़े सां अगरि को शख़्स ज़की आहे, अकुलमंद आहे, त अकुलमंद हुजणु इहो छा आहे? हाल। अकुलमंद छाखे चाहींदो आहे? जेको शख़्स अकुलमंद हूंदो आहे न, त अकुलमंद इहो शख़्स चाहींदो आहे त मुंहिंजे साम्हूं जेकॾहिं केरु शख़्स कलाम करे थो त उहो दलील सां ॻाल्हाए, उहो का मज़बूत का ॻाल्हि करे। ऐं अकुलमंद जे लाइ उन जे साम्हूं कलाम खे ड्रैग करणु, उनखे तफ़सील सां बयानु करण जी ज़रूरत न हूंदी आहे। उनखे अगरि मुख़्तसिर कलाम कबो आहे त बि उहो सम्झी वेंदो आहे अकुलमंद। त अकुलमंद हुजणु इहो हाल आहे। ऐं अकुलमंद चाहे थो कलाम खे मुख़्तसिर करणु ऐं इल्मी गुफ़्तगू करणु। ठीकु आहे। इल्मी गुफ़्तगू खे चाहे थो ऐं मुख़्तसिर कलाम खे चाहे थो। त मुख़्तसिर कलाम चाहिणु ऐं इल्मी गुफ़्तगू चाहिणु इहो आहे मुक्तज़ाए हाल। इल्मी गुफ़्तगू खे चाहिणु ऐं मुख़्तसिर कलाम खे चाहिणु इहो आहे मुक्तज़ाए हाल। ऐं इल्मी गुफ़्तगू करणु ऐं मुख़्तसिर गुफ़्तगू करणु इहो आहे मुताबिक़ मुक्तज़ाए। सम्झ में अची वियो? ॿियो वरी को शख़्स आहे जेको ग़बी ज़हन आहे, जेको घटि अकुल वारो आहे, जंहिंजो दिमाग़ एतिरो ज़्यादा कमु नथो करे, त उनजो घटि अकुल वारो हुजणु, ग़बी हुजणु, कम अकुल हुजणु इहो आहे हाल। त जेको ग़बी हूंदो आहे, जंहिंजो अकुल घटि कमु कंदो आहे, उहो चाहींदो आहे त मूंखे जेका ॻाल्हि ॿुधाई थी वञे उहा तफ़सील सां ॿुधाई वञे, मूंखे सही तरह सम्झाई वञे। त ग़बी छाखे थो चाहे? तफ़सील खे, वज़ाहत खे। त ग़बीअ जो तफ़सील खे चाहिणु इहो आहे मुक्तज़ाए हाल। ऐं ग़बीअ जे साम्हूं तफ़सील सां उन मसइले खे सम्झाइणु इहो आहे मुताबिक़ मुक्तज़ाए हाल। सम्झ में अची वियो? तर्जुमो कयो। वल हाल ऐं हाल वयुसम्मा बिल मक़ाम, ऐं हाल जंहिंजो नालो रखियो वेंदो आहे मक़ाम सां, यानी हाल खे मक़ाम बि चयो वेंदो आहे। अगरि सवाल थिए त मक़ाम जी तारीफ़ कयो, त उहा ई तारीफ़ आहे जेका हाल जी तारीफ़ आहे। तारीफ़ छा आहे? हाल ऐं मक़ाम छाखे चइबो आहे? हुवल अम्र, उहो हिकु अहिड़ो अम्र आहे, हामिल, जेको उभारींदड़ आहे, लिल मुतकल्लिम, मुतकल्लिम जे लाइ, मुतकल्लिम खे उभारींदड़ आहे। अला ऐं यूरद इबारतहू अला सूरतिन मख़सूसतिन, ही त वारिद करे पंहिंजी इबारत खे हिकु मख़सूस सूरत ते। हाल जेको मुतकल्लिम खे इन ॻाल्हि ते उभारींदो आहे त उहो का मख़सूस सूरत ते इबारत खे वारिद करे। जीअं मदह मुतकल्लिम खे इन ॻाल्हि ते उभारे थी त उहो गुलो करे। ज़की शख़्स, अकुलमंद शख़्स मुतकल्लिम खे इन ॻाल्हि ते उभारे थो त मूंसां इल्मी गुफ़्तगू करे। ठीकु आहे। ग़बी शख़्स मुतकल्लिम खे इन ॻाल्हि ते उभारे थो त मूंसां तफ़सील सां गुफ़्तगू करे। त इहो थियो हाल। सम्झ में आयो? वल मुक्तज़ा ऐं मुक्तज़ा वयुसम्मल एतबार, ऐं मुक्तज़ा जो वयुसम्मल एतबार, मुक्तज़ा खे वयुसम्मल एतबार, मुक्तज़ा जो नालो रखियो वेंदो आहे एतबारुल मुनासिब। उनखे मुक्तज़ा हाल बि चयो वेंदो आहे ऐं एतबारुल मुनासिब बि चयो वेंदो आहे। इन तारीफ़ छा आहे? हुव सूरतुन मख़सूसतुन, उहा हिकु मख़सूस सूरत, अल्लती तूरद अलैहल इबारत, उहा जो वारिद कई वञे उन्हीअ ते इबारत। उन मख़सूस सूरत खे चइबो आहे जंहिं ते इबारत वारिद कई वञे। कीअं? मसलन मदह,
मदह जी मखसूस सूरत छा आहे? इतनाब, ड्रैग करण। ज़की जी मखसूस सूरत छा आहे? छा चाहे थो? इल्मी गुफ्तगू। त इल्मी गुफ्तगू छा थी? या मुक्तज़ाए हाल। मसलन अल मदह हालन, मदह ए उहो हाल आहे। यदऊ जेको चाहे थो, लिईरादिल इबारत अला सूरतिल इतनाब, वास्ते वारिद करण इबारत जो ड्रैग वारी सूरत ते। व ज़काउल मुखातिब, ऐं मुखातिब जो ज़की हुजण, अकुलमंद हुजण। हालुन, इहो अहिड़ो हाल आहे, हिकु अहिड़ी कैफ़ियत आहे। यदऊ जेको चाहे थो, लिईराद हा वारिद करण उन जे वास्ते, अला सूरत ईजाज़, इख़्तिसार जी सूरत ते, मुख़्तसिर हुजण जी सूरत ते। ज़की शख़्स सां मुख़्तसिर कलाम कयो वेंदो आहे न। फ़कुल्लु मिनल मदह व ज़का, पोइ हर मदह खां ऐं ज़का खां इहो हाल आहे। मदह ऐं ज़का छा आहे? हाल आहे। व कुल्लु मिनल इतनाब वल ईजाज़ मुक़्तज़ान, ऐं इतनाब ड्रैग करण, वल ईजाज़ ऐं मुख़्तसिर करण, इहो मुक़्तज़ा आहे। ईरादुल कलाम अला सूरतिल इतनाब वल ईजाज़, ऐं वारिद करण कलाम खे ड्रैग वारी सूरत ते ऐं इख़्तिसार वारी सूरत ते। इहो छा आहे? मुताबिक़तु लिल मुक़्तज़ा, इहो आहे मुताबिक़ु लिल मुक़्तज़ाए हाल। समझ में अची वियो? उन खां पोइ वरी बलागत मुतकल्लिम जी तारीफ़ कई। बलागत मुतकल्लिम छा आहे? बलागतुल मुतकल्लिम मलकतुन यक़्तदिरु बिहा अल ताबीर अनिल मक़सूद बिकलामिन बलीगिन फी अय्यि ग़र्ज़िन कान। बलागत मुतकल्लिम हिकु अहिड़ो मलको आहे जो कुदरत रखंदो आहे इन साण बलीग कलाम खे, बलीग कलाम सां पंहिंजे मक़सद खे ताबीर करण ते। मुतकल्लिम बलीग कॾहिं थींदो? कॾहिं चवंदासीं त हीउ मुतकल्लिम बलीग आहे, फ़सीह हो बलीग। बलीग असां मुतकल्लिम खे तॾहिं चवंदासीं जॾहिं मुतकल्लिम में इहा सलाहियत हुजे त उहो फ़सीह कलाम सां, यानी पहिरियां त उहो कलाम फ़सीह करे सघे। जॾहिं उहो कलाम फ़सीह करे थो वञे, बलीग कलाम बलीग सां, बलीग जॾहिं कलाम साण माना उन फ़सीह बलीग कलाम साण पंहिंजे मक़सद खे, पंहिंजे उन मौज़ूअ खे ॿियनि जे साम्हूं सही तरह सां रखण जी उहो सलाहियत रखे। मुतकल्लिम बलीग कॾहिं थींदो? जॾहिं बलीग कलाम सां, फ़सीह कलाम सां पंहिंजे मक़सद खे ॿियनि जे साम्हूं पेश करे सघे, त पोइ असां चवंदासीं त इहो मुतकल्लिम बलीग आहे। फी अय्यि ग़र्ज़िन कान, हर मक़सद में। जीअं पुठियां असां पढ़ियासीं फ़साहत मंझि बि, त माना मदह बि करे त बि करे सघे, मुज़म्मत करे बि करे सघे, ज़कीअ सां ॻाल्हाए बि ओहिड़े अंदाज़ सां ॻाल्हाए सघे, ऐं अगरि गबीअ सां ॻाल्हाए बि ओहिड़े अंदाज़ सां ॻाल्हाए सघे, गमीअ खे पेश करे बि ओहिड़े अंदाज़ सां पेश करे सघे, अगरि ख़ुशीअ खे पेश करे बि ओहिड़े अंदाज़ सां पेश करे सघे, बलीग अंदाज़ सां। त माना हर मक़सद मंझि उहो कलाम खे बलीग सूरत में पेश करे सघे, त पोइ असां चवंदासीं इहो मुतकल्लिम बलीग आहे। अॻियां ॿुधाए रहियो आहे त हाणे इहो असां जेको पढ़ियासीं बलागत जे लाइ, फ़साहत जे लाइ, इहा ख़बर कीअं पवंदी त हाणे हीउ मुतकल्लिम बलीग आहे या न, या असांखे कीअं ख़बर पवंदी त असां भला हाणे असां हाणे बलीग थी सघूं था, नथा थी सघूं, या हीउ शख़्स बलीग आहे या न आहे, हिन जे अंदरि बलागत अची वई आहे या न आहे अची वई। कहिड़ियूं शयूं आहिनि जेकी बलागत जे अंदरि ख़राबी पैदा कनि थियूं, मुतकल्लिम खे बलीग थियणु नथियूं ॾियनि, मुतकल्लिम खे फ़सीह थियणु नथियूं ॾियनि, या कहिड़ियूं शयूं सिखणु घुरिजनि त पोइ मुतकल्लिम बलीग थी सघे थो, फ़सीह थी सघे थो। त अॻियां उन्हनि शयुनि जी निशानदही करे रहियो आहे। ॾिसो, पहिरियों त असां पढ़ियासीं न फ़साहत जे लाइ, फ़साहत कलाम, फ़साहत कलमा, फ़साहत कलाम, फ़साहत मुतकल्लिम।
पोइ फसाहत कलमा में असां पढ़ियोसीं त उन में तनाफ़ुर न हुजे। त हाणे जेकॾहिं उहो तनाफ़ुर वारो कलाम कंदो त पोइ माना उहो मुतकलिम फसीह बलीग न आहे। त पोइ हाणे कीअं ख़बर पवे त इन में तनाफ़ुर आहे या न आहे? चए थो त युरफ़ु तनाफ़ुर, सुञातो वेंदो तनाफ़ुर खे बिज़ौक़, ज़ौक़ सां, तबियत सां। जंहिं बि कलमे खे तबियत, अगरि कंहिं मुतकलिम को कलाम कयो आहे, हाणे उनखे तबियत तस्लीम नथी करे, उहो ॾुखियो थो लॻे चवण मंझि, पोइ चवंदासीं त इन में तनाफ़ुरुल कलमा आहे, सो उनजे करे तुंहिंजो कलाम फसीह बलीग न आहे। माना उहो अञा मुतकलिम फसीह बलीग न आहे थियो, अगरि उहो कलमनि में तनाफ़ुर पैदा करे थो। तनाफ़ुर खे कीअं सुञाणींदासीं? जंहिंखे तबियत असांजी क़बूल न करे त ही कलमो सही न आहे, त पोइ माना उहो तनाफ़ुर आहे। अगरि कलमो सही आहे, तबियत जे मुताबिक़ उनखे अदा करणु आसान आहे, त पोइ चवंदासीं इहो तनाफ़ुर न आहे। ठीकु आहे। त माना पहिरियों ॻाल्हि छा थी त उनखे उनमें ज़ौक़ सलीम उनखे क़बूल करे। ॿियो त उहो जेको कलाम करे थो न, उनमें मुखालिफ़तुल क़ियास न हुजे, मुखालिफ़तुल क़ियास उनमें न हुजे। हाणे ख़बर कीअं पवंदी त इन कलमे में मुखालिफ़तुल क़ियास आहे या न आहे, या कीअं ख़बर पवे असांखे? चए थो बिसर्फ़, इल्मु सरफ़ सां। छो त मुखालिफ़तुल क़ियास उनखे चइबो आहे न जेको सरफ़ी कानूननि जे ख़िलाफ़ हुजे। जॾहिं असां इल्मु सरफ़ में महारत रखंदासीं त असांखे ख़बर पवंदी त इन जो इहो कलमो सरफ़ी कानूननि जे मुताबिक़ आहे या मुखालिफ़ आहे। पोइ जॾहिं असां इल्मु सरफ़ ते महारत रखंदासीं त पोइ असां चवंदासीं त इन जो इहो कलमो, इन जो इहो कलाम सरफ़ी क़वानीन जे मुताबिक़ आहे, त चवंदासीं ठीकु आहे, तूं बलीग फसीह आहीं। अगरि न हूंदो त चवंदासीं तूं बलीग फसीह न आहीं। ॿियो छा आहे त उनजे कलाम में ज़ुफ़ तालीफ़ न हुजे ऐं ताक़ीद लफ़्ज़ी न हुजे। ताक़ीद लफ़्ज़ी पुठियां पढ़ी आयासीं, अॻिते पोइते करण लफ़्ज़नि खे, अॻिते पोइते करण जे करे उनजो मतिलबु मफ़हूम सही सम्झ में न अचे। त हाणे कीअं ख़बर पवंदी त इन जे कलाम में, इन जे कलमनि में, इन जे कलाम में ताक़ीद आहे या न आहे, या इन में ज़ुफ़ तालीफ़ आहे या न आहे? त उहो असांखे ख़बर पवंदी बिन नहव, इल्मुन नहव सां। जेको इल्मु नहव सिखंदो, पोइ उनजे साम्हूं अगरि को मुतकलिम कलाम कंदो त उनखे ख़बर पइजी वेंदी त हिन मुतकलिम जो कलाम ज़ुफ़ तालीफ़ ऐं ताक़ीद लफ़्ज़ी खां ख़ाली आहे या न। अगरि ख़ाली हूंदो त पोइ चवंदा ठीकु आहे तूं फसीह आहीं, अगरि ख़ाली न हूंदो त पोइ चवंदासीं त तूं फसीह न आहीं। वल ग़राबत, ऐं उनजे कलाम में ग़राबत बि न हुजे। पुठियां पढ़ी आहियूं ग़राबत फसाद कलमा में, यानी अहिड़ो को लफ़्ज़ इस्तेमालु करे थो जेको मानूसुल इस्तेमालु न आहे। अक्सर करे उहो लफ़्ज़ ॿुधजण में नथो अचे, उनजी माना मौज़ू लहू ॻोल्हणु वॾी ॾुखी आहे, मुश्किल आहे। वॾा किताब ॻोल्हण खां बाद में उनजी ख़बर पवे थी त इनजी माना मौज़ू लहू छा आहे। त हाणे कीअं ख़बर पवे त इन में ग़राबत आहे या न आहे? ईअं त न आहे न कंहिं शख़्स खे को लफ़्ज़ नथो अचे, अगरि कंहिं ॻाल्हायो त चवे त हे ग़राबत थो ॻाल्हाए, इहो ग़राबत नथो ॻाल्हाए, तोखे पाण में लफ़्ज़नि जी माना नथी अचे, ईअं बि थी सघे थो न। सो उनजे करे कीअं ख़बर पवंदी त इन जे कलाम में ग़राबत आहे या न आहे? उहा चए थो बिकसरत इत्तिलाअ अला कलामिल अरब, ज़्यादा ख़बरवार हुजणु अरब कलाम ते, यानी कि अल्फाज़नि जी उनखे माना सही अचे, लुग़त उनखे सही अचे, डिक्शनरियुनि मंझां लुग़त मंझां उहे अल्फाज़नि जी माना खे यादि करे त उनखे ख़बर पवंदी त हाणे हिन जेको लफ़्ज़ ॻाल्हायो आहे इहो ग़राबत में आहे या न आहे। उनखे जॾहिं अल्फाज़नि जी माना यादि हूंदी, लुग़त मंझां सभिनी अल्फाज़नि जी माना यादि कंदो त पोइ उनखे ख़बर पइजी वेंदी। व ताक़ीदुल मानवी, ऐं ताक़ीद मानवीअ खां बि कलाम उनजो ख़ाली हुजे। ताक़ीद इहा ख़बर कीअं पवंदी इनमें ताक़ीद मानवी आहे या न आहे? उहो पवंदी इल्मुल बयान पढ़ण सां, जेको असां बाद में हिते शुरू कंदासीं, ऐं अहवाल सां, व मुक़्तज़यात हा, ऐं उनजे चाहण सां, बिल मानी। फवजब अला तालिबिल बलागत
मारिफतुल लुगत, त हाणे कहिड़ियूं शयूं आहिनि जेके माण्हू सिखे त पोइ माण्हू बलीग ऐं फसीह थी सघे थो। तालिब इल्म खे कहिड़ियूं शयूं ॼाणणु घुरिजनि त पोइ चई सघिजे थो त इहो तालिब इल्म फसीह बलीग थी वियो आहे। त उन चए थो त लाज़िम आहे तालिब इल्म ते मारिफतुल लुगत, लुगत जी सुञाणप, अल्फाज़नि जी माना खे यादि करे, लुगत खे यादि करे। वसरफ़, ऐं इल्मु सरफ़ जी मारिफत ज़रूरी आहे। वन नहवे, ऐं नहव जी मारिफत। वल मआनी, इल्मुल मआनी जो बयान उहो ईंदो बलागत। वल बयान, ऐं इल्मुल बयान। मा कौनहू सलीम ज़ौक़, सलीम ज़ौक़ हुजण सां गॾो गॾो कसीर इत्तलाउ अला कलामिल अरब, ज़्यादा ख़बरवार हुजणो अरब कलाम ते। इहे जॾहिं सभु शयूं तालिब इल्म इन्हनि में महारत हासिलु कंदो त पोइ उहो फसीह बलीग जे दर्जे ते पहुचंदो।